अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं मोहम्मद यासीन है। तव्हां ॾिसी रहिया आहियो मोहम्मद यासीन यूट्यूब चैनल। त दोस्तों अॼोकी हिन वीडियो में मां तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां त सिंध जे मशहूरु कॉमेडी अस्कर खोसे जे बारे में त हुन एतिरी इज़त ऐं शोहरत किथां हासिल कई। तो दोस्तों वीडियो पसंद अचे तो वीडियो को लाइक करना, कमेंट्स करना, चैनल के सब्सक्राइब करे घंटी के बटन ते लाजमी क्लिक करना। दोस्तों वीडियो स्टार्ट पे क्यों आई तव्हांजो टाइम न पिया वेस्ट क्यों। दोस्तों वीडियो स्टार्ट। दोस्तों जीअं त अस्कर खोसो हिकु तमामु ग़रीब हूंदो हुयो। हुनजे खीसे में एतिरा पैसा न हूंदा हुया जो हू वञी कंहिं होटल वग़ैरह तां चांहि पी सघे। दोस्तों अस्कर खोसे जो जेको वाल साहब हुयो उहो हिन अस्कर खोसे जे नंढे हूंदे ई हुनजो अस्कर खोसे जो वाल साहब वफ़ात करे वियो। त दोस्तों अस्कर खोसे खे पंहिंजो घर बि यानी न हूंदो हुयो ऐं हिन वनी शहर पंहिंजी मेहनत मजदूरी करे पंहिंजो घर बि ख़रीद कयो। दोस्तों जीअं त अस्कर खोसे खे पंहिंजी फ़नी वग़ैरह मज़ाक मश्करी करणु ईंदी हुई ऐं हिन जी दिलि में इहो ख़्यालु आहे त मां छो न मज़ाक मश्करी करे यूट्यूब ते वीडियो अपलोड कंदो वञा। त दोस्तों हिन खे कंहिं पंहिंजे सुठे दोस्त सलाह ॾिनी त बाबा तूं खे मश्करी वग़ैरह अचे थी, तूं पंहिंजो चैनल ठाहे ऐं हुन पंहिंजे चैनल ते मश्करी फ़नी वग़ैरह अपडेट कंदो वञ त जीअं उतां कुझु पैसा कमाए सघी। त दोस्तों अस्कर खोसो हिकु तमामु ग़रीब छोकिरो हूंदो हुयो ऐं हुन पंहिंजी महिनत करे यूट्यूब तां तमामु घणी इज़त ऐं शोहरत हासिल कई। दोस्तों तव्हांखे त ख़बर आहे अस्कर खोसे खे प्रोग्रामनि में घुरायो वेंदो आहे ऐं अस्कर खोसो उहे प्रोग्राम अटेंड करे पंहिंजो गुज़र सफ़र कंदो आहे। दोस्तों जीअं त अस्कर खोसो हिकु तमामु बहितरीनु सिंगर ऐं मज़ाहिया आर्टिस्ट बि पिणु आहे। दोस्तों अस्कर खोसो हिकु तमामु बहितरीनु सिंगर आहे जंहिंजो गानो तव्हांखे त ख़बर आहे मेरे रक्षे कमर। इहो हिन जो तमामु घणो गानो मशहूरु थी वियो ऐं हिनखे हुन गाने जी तरफ़ां सुठी मोट बि पिणु मिली। दोस्तों अस्कर खोसो हिकु तमामु बहितरीनु मज़ाहिया आर्टिस्ट बि पिणु आहे। दोस्तों अस्कर खोसे खे पंहिंजी ज़िंदगी में तमामु घणा ॾुख मिलिया ऐं उहे ॾुख अस्कर खोसे पंहिंजी दिलि में लिकाए ऐं पंहिंजे व्यूअर्स खे खिलायो आहे। दोस्तों जीअं त अस्कर खोसो हिकु बहितरीनु छोकिरो आहे ऐं हू पंहिंजा ॾुख लिकाए ॿियनि खे खिलाईंदो रहियो आहे। हमेशह हिन जी इहा ई सोच रही आहे। दोस्तों तव्हांखे त ख़बर आहे अस्कर खोसो झंग झर में वञी पंहिंजा प्रोग्राम अटेंड कराईंदो आहे। दोस्तों अस्कर खोसे जो तमामु बहितरीनु आवाज़ बि पिणु आहे। दोस्तों इहो अॼु जी वीडियो उम्मीद थो कयां मूंखे ज़रूरु पसंदि आई हूंदी। अगरि वीडियो पसंदि आई त वीडियो खे लाइक कंदा, कमेंट्स कंदा ऐं चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते लाज़मी क्लिक कंदा। एसी ताईं ॾींदा मोहम्मद यासीन खे इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।